वफाकी सरकार तरफा केपी जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर जा इल्ज़ाम रद्द। पीटीआई वारनि 9 मई ऐं 26 नवंबर वाक़िअनि लाइ माण्हुनि खे इस्तेमाल कयो। परॾेही मीडिया खे गुमराह कंदड़ ब्रीफिंग जो हक़ीक़त सां को बि तालुक नाहे। अली अमीन गंडापुर खे मुज़ाहिरनि ऐं धरणनि खां सवाइ ॿियो को बि कमु नाहे। क़ौम 9 मई जे वाक़िअनि खे कॾहिं बि विसारे नथी सघे। अता तारड़ तहरीक इंसाफ़ अवामी भलाई बदिरां हमेशह गार्गन जी सियासत कई आहे। मुल्क मां नफ़रत जी सियासत ख़त्म करणी पवंदी। राणा सनाउल्ला तहरीक इंसाफ़ कॾहिं बि सिविल नाफ़रमानी त कॾहिं वरी ॻाल्हियुनि जी ॻाल्हि करे थी। जेको माहौल पीटीआई बणायो आहे उन में के बि ॻाल्हियूं नतीजो ॾींदड़ नथियूं थी सघनि। ख्वाजा आसिफ पीपी नाणे वारे सेक्रेटरी जे एनएफसी बाबति बयान खे रद्द करे छॾियो। सिंधु दरिया मां केनाल कढण जे फ़ैसिले जी ज़िम्मेवार निगरान हुकूमत करार। निसार अहमद खोड़े जो चवणु आहे त सूबनि खे वधीक फंड मिलण सबबि एनएफसी अवार्ड ते नज़रसानी जी ॻाल्हि आईन जी भञकड़ी आहे। एनएफसी अवार्ड ते नज़रसानी करण बदिरां नओं अवार्ड जारी करणु घुर्जे। निगरान हुकूमत सिंधु दरिया मां केनाल कढण जो ऑर्डिनेंस जारी कयो जेको हाणे ख़त्म थी चुको आहे। चौलिस्तान केनाल जी कंहिं बि फौरन तां मंज़ूरी न वरिती आहे। वफाकी हुकूमत ईंदड़ 15 ॾींहनि लाइ पेट्रोलियम शयुनि जे अघनि जो ऐलान करे छॾियो। पेट्रोल जी क़ीमत 252 रुपया 10 पैसा फी लीटर बरक़रार रखण जो फ़ैसिलो। हाईस्पी डीज़ल 3 रुपया 5 पैसा फी लीटर सस्तो। नओं अघु 255 रुपया 38 पैसा मुक़ररु कई वई। गासलेट बि 3 रुपया 32 पैसा फी लीटर सस्तो कयो वियो। नोटिफिकेशन जारी। आर्मी पब्लिक स्कूल पेशावर सानी खे 10 साल गुज़री विया। ज़ख़्म अॼु बि ताज़ा। 16 दिसंबर 2014 में दहशतगर्दनि स्कूल में घिड़ी 132 ॿारनि समेत 149 ॼणनि खे शहीद कयो हो। सानी खे 10 साल गुज़रण बावजूदि शहीद ॿारनि जा वारस ऐं क़ौम अॼु बि ॾुख में वरतल आहे। शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण लाइ सॼे मुल्क में तक़रीबूं थियल। यूनान में गैर कानूनी पनाहगीरनि जी ॿेड़ी ऊंधी थियण सबबि हिकु पाकिस्तानी शहरी समेत 5 ॼणा फोत। 47 पाकिस्तानी शहरनि खे बचायो वियो। केतिराई माण्हू अञा ताईं गुम। पाकिस्तानी सफ़ारतखाने में हंगाम सूरताल खे मोड़ ॾियण लाइ सेल क़ाइम। परॾेही हाफ़िज़ी तर्जुमान मुमताज़ुरा बलोच जो चवणु आहे त ॿेड़ी हादसे में हिकु पाकिस्तानी फोत थियण जी तस्दीक़ थी आहे। 47 पाकिस्तानी शहरी खे हिफ़ाज़त सां ॿाहिरि कढियो वियो आहे। पाकिस्तानी सफ़ारतकार लिबनान इख़्तियारनि सां राब्ते में आहिनि। फ़िलहाल फोती ऐं ज़िंदा कढियल पाकिस्तान जो दुरुस्त अंग ॿुधाइण मुमकिन न आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त मुल्क में पोलियो जा 60 केस ज़ाहिर थियण ते ॻणती आहे। हुकूमत मुल्क मां पोलियो जो मर्ज़ ख़त्म करे ई दम वठींदी। बीमारी जे ख़ात्मे लाइ बिल गेट्स फाउंडेशन ऐं WHO जो सहकार साराह जोॻो आहे। सिक्योरिटी चैलेंजनि वारनि इलाइक़नि में रज़ाकारनि जूं ख़िदमतूं साराह जोॻियूं आहिनि। वालिदेन खे पोलियो जे ख़ात्मे वारा फुड़ा प्यारे ॿारनि जो मुस्तक़बिल महफ़ूज़ बणाइणु घुर्जे। सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ सिंध सरापा एहतजाज। मटियारी में जस्कम तरफ़ां सनान कुरैशी जी अॻुवाणी में मुज़ाहिरो ऐं धरणो। जामशोरे में सिंध यूनाइटेड पार्टी जो जामशोरे शहर खां कोटड़ी बैराज ताईं पैदल मार्च। सकरन में सिंध यूनाइटेड पार्टी कारकुननि जो पैदल मार्च। कराची, हैदराबाद, नवाबशाह, उमरकोट, दादू, बावड़े समेत ॿियनि शहरनि में बि एहतजाजी मुज़ाहिरा। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां कंहिं बि सूरत में केनाल कढण जो फ़ैसिलो क़बूल न कयो वेंदो। सिंध खे हिसे जो पाणी न मिलण सबबि लखे एकड़ ज़मीन समुंड गिड़काए वियो आहे। मीरपुर में आबादगार हारी इतिहाद तरफ़ां सिंधु दरिया मां केनाल कढण ख़िलाफ़ रैली ऐं धरणो। अॻुवाणनि जो चवणु आहे त सिंधु दरिया मां गैर कानूनी तौर केनाल कढिया पिया वञनि। सिंध जे पाणी ते धाड़ो लॻो त लखे एकड़ ज़मीन बणिजी वेंदी। सिंधु दरिया मां पाणी कढण सां ॿहिराड़नि सां गॾु शहरनि जी मैशत बि तबाह थी वेंदी। IBA यूनिवर्सिटी MDK टेस्ट जो शुरूआती नतीजो पधिरो करे छॾियो। एतिराज़ जमो करण जी आख़िरी तारीख़ 17 दिसंबर मुक़ररु। IBA यूनिवर्सिटी इंतिज़ामिया जो चवणु आहे त MDK टेस्ट जा शुरूआती नतीजा पधिरा कया विया आहिनि। 17 दिसंबर ताईं नतीजनि ते एतिराज़ जमो कराए सघजनि था। शिकारपुर शहर जे लतीफ़ शाह पाड़े में हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान खे क़तल करे छॾियो। फारूक कमरू तौर सुञाणप वाक़िए बाद जवाबदार फरार। मर्द ज़रूरी कार्रवाई लाइ अस्पताल मुंतक़िल। मेहर भरिसां अणॼातल कार सवार शख़्स लाश उछलाए फरार। ॻोठ गाड़ी में कार सवारनि लाश फलाल जे करे उछलाए ॾेई साड़े छॾियो। इतलाह ते पुलिस पहुची मर्द अस्पताल मुंतक़िल कयो। सुञाणप न थी सघी।
चैंपियंस ट्रॉफी ते पाकिस्तान ऐं भारत विच में समूरा मामला तय थी विया। ICC ॿिन्ही मुल्कनि विच में मुआहिदे जी मंज़ूरी ॾेई छॾी। भारतीय मीडिया दावा कई आहे त चैंपियंस ट्रॉफी आइबड मुआहिदे तहत खेॾी वेंदी। 3 सालनि ताईं भारत पाकिस्तान ऐं पाकिस्तान वरी भारत वञी को बि इवेंट न खेॾंदो।